जीअं त पूरी सिंध में कोरोना जो ही जेका ख़तरनाक वबा आहे उन खां वधीक जेका वबा निकिती आहे उहा हितां जा लोकल चूंडियल नुमाइंदा जंहिंमें चेयरमैन वाइस चेयरमैन ऐं उन्हनि जा जेके काउंसलर आहिनि जेके ग़रीब मुस्तहिक माण्हुनि जा जेके आयल जेके राशन जा कट आहिनि उहे पंहिंजे माण्हुनि सिफ़ारिशी ऐं पंहिंजे मिटनि माइटनि खे वसूल करण में मसरूफ़ आहिनि। जॾहिं त रेवेन्यू खातो पनो आकिल पिणु उन्हनि सां ॿिट बढ़ियल आहे। अचो त हितां जे माण्हुनि खां पुछूं था त हू छा था चवनि। बच्चा आहिनि माज़ूर रमज़ान न मुंहिंजो अधो न अबो असांजो कंहिंजो बि न भरियो अथनि। असां ग़रीब वेठा आहियूं बुख ते महिरबानी जो भी न भरियो अथनि बाबा नालो हर को पंहिंजे मुख़ालिफ़ पंहिंजे मनपसंद जो पंहिंजा जंहिंजा बि आहिनि पंहिंजा नाला भरिया अथनि। असां कंहिं सुमरे जो हिकु नालो बि न भरियो अथनि। जीअं त यूसी मुबारकपुर में ऐं पंहिंजो यूसी रुपार में मनपसंद जा नाला ॾिना अथऊं। राति राति नाला ॾिना अथऊं। हिते माना का फ़ासिले ॾिना आहे ऐं हिन सभिनि ॾे वञूं था पाड़नि में बेवा माइन जा त कंहिंजो भरियो बि कोन अथनि। जेका बि आई आहे माना मनपसंद भरिया अथनि हिते टिकराड़े में कंहिंजो बि माना सभिनि ते असां कोशिशि कई बाबा तव्हां बेवा मायूं आहियो तव्हांजा नाला भरिया न हुन चयो असांजो नालो न भरिया लेकिन जेके वॾेरा आहिनि जेके चङे घर वारा आहिनि उन्हनि जा हिननि नाला भरिया आहिनि। ज़रा सौदेदार ॾिता न को असां को वंड न को बेनज़ीर दे पैसे असां के नहीं मिलते असां को तो कुछ ही को नहीं लेंदा असां को तो औलाद भी कानी का असां को तो मेहरबानी कर सरकार कुछ देवे माण्हू असां मिस्किन खे का शइ नथी मिले जेको साॼो आहे खाते वारो आहे बनी बारे वारो आहे उन्हनि खे ॾियनि था हर को पंहिंजी ॻाल्हि पूरी। असां मिस्किनूं वेही रड़ंदा रहूं था भित नटूं अची विया आहियूं मरी विया आहियूं छोरा ॿार आहिनि कंध में असां पिंदा रहूं था असां त घरनि में बंदि असांखे का शइ वासुल नथी थिए। राशन पाणी आयो आहे असां सां मिले ई कोन थो सभु ॿियनि खे ॾियनि था असांजो नंबर न को नालो न को ना निशान कुझु बि न आहे। ग़रीब सॼो ॾींहुं ॿकरियूं चारियूं था मज़ूरी महिनत कयूं था ॾाढनि खे हर को ॾिए थो असांखे कोई बि नथो ॾिए। असांखे चवनि था फलाणे वटि नालो आहे टीरे वटि नालो आहे ॿी ॻाल्हि ई नथा करनि धिका ॾेई करे असांखे ढिकाइनि था। नहीं मिलता सरना जाला हूँ गरीब हूँ से क्या खाऊं बैठूं तो गरीब अमीर बिना को देते पर असां क्यों नहीं देते राशन पानी से क्या खाऊं बैठूं तो ये जो गवर्नमेंट असांखे राशन मोकिलियो आहे ग़रीबनि जे लाइ आहे। जेके बि असांखे राशन में कटा पिया आहिनि हर हिकु माण्हू जे मथां असांखे लिस्ट आहे उन लिस्ट ग़रीबनि जा तव्हांजे साम्हूं बीठा आहिनि मायूं पोड़ियूं आहिनि अंधा आहिनि माज़ूर आहिनि उन्हनि खे ॾियूं था। हिननि में तव्हां कहिड़ो को वॾो माण्हू नज़र अचे थो या को नौकिरी तबिको तव्हांखे नज़र अचे थो जेको एतिराज़ करे थी संगत ॿियनि खे सिफ़ारिशनि खे ॾियो था या ॿियनि खे ॾियनि था। अहिड़ी ॻाल्हि त आहे कोन। यूसी या वार्ड खे टोटल केतिरा राशन जा असांखे 50 कटो आहे यूसी खे। त हाणे हिन वक़्तु यूसी रूपहरी जी जेका विरछ हले थी पई उन में सिर्फ़ु जेके इल्ज़ाम आहिनि अवाम जे पारां त सिर्फ़ु हिकिड़े वार्ड गागनाऊ में जंहिंमें चेयरमैन ऐं ज़िले मेंबर माण्हू वठी रहिया आहिनि जॾहिं त लिस्ट में बि उहे जेके ॿिया माण्हू आयल आहिनि उहे ॿाहिरि रेडियूं करे रहिया आहिनि त असांखे नथो मिले। छा इहा हक़ीक़त आहे? बिल्कुलु न आहे। असां वटि जेके साम्हूं माण्हू बीठा आहिनि असां बि माण्हू खे ज़ाती तरफ़ सुञाणूं था असांजा खातेदार आहिनि ऐं उन खां पोइ ग़रीब माण्हू आहिनि उन में शेख बि आहिनि इन में छिजण बि आहिनि इन में मारेचा बि ग़रीब आहिनि इन में ॻोठ रखियल आहे उहो तव्हां ॾिसो त सिर्फ़ु रूपर ई अची रहियो आहे। ईअं न आहे जॾहिं त ॻोठ तक़रीबन 50 ॻोठ यूसी रूपर में आहे पर ॿिए कंहिं बि ॻोठ खे नथो मिले इहो कहिड़ो सबबु आहे? साईं तव्हां पंहिंजे जेके सुवाल तव्हां पंहिंजे हिसाब सां कंदा रहो असां इन खे मुतफ़िक़ तव्हां सां न आहियूं छाकाणि असां रजिस्टर असांजो शुनादी कार्ड माण्हू जा मौजूदु आहिनि। असां वटि जेको रूबरू माण्हू अचे थो ग़रीब माज़ूर खे ॾिसी लिस्ट में नाला आहिनि शुनादी कार्ड वठी सही करे असां वोट